हैदराबाद में पाकिस्तान पीपल्स पार्टी पारा पीएस 60 ते नामज़द कयल उम्मीदवार जाम खान शोरो दरगाह इब्राहिम शाह बुखारी ते चादर चाढ़े चूंड मुहिम जी शुरूआत करे छॾी। जाम खान शोरो जो फुलेली मोरी पहुचण ते ब्रोही, समा, पालारी, पठान, लगारी, मल्हा, शोरा ऐं मुग़ल बिरादरी समेत मुख़्तलिफ़ बिरादरी जे माण्हुनि शानदार इस्तक़बाल कयो। अॻूणे सूबाई वज़ीर जाम खान शोरो सां 218 जो उम्मीदवार सैयद तारिक शाह भी मौजूद हुयो। जाम खान शोरो जो ॻोठ दरिया बेग यूसी 160 अटड़ी ऐं न्यू सिटी चौक ते बि शोरा, मुग़ल, लगारी ऐं ख़ासकेली बिरादरियुनि जे माण्हुनि पारां धारदार इस्तक़बाल वरी अॻ में माण्हुनि जी शिरकत। अॻूणे सूबाई वज़ीर ख़िताब पिणु कयो। जाम खान शोरो ऐं सैयद तारिक हुसैन शाह जामोट कॉर्नर गॾिजाणियूं पिणु कयूं। अवाम पारां भरपूर वोट ऐं हिमायत जी ख़ातिरी। टाउन कमेटी नेरून कोट यूसी 1 ॻोठ साहब खान नोंदाणी में इस्लाम नोंदाणी पारां कॉर्नर गॾिजाणी में ख़िताब कंदे जाम खान शोरो चयो त मुंहिंजो ऐं मुंहिंजे ख़ानदान जो हिते जे माण्हुनि सां तमामु तालुक़ पुराणो आहे। इंशाअल्लाह 8 फरवरी ते पीपी रामी इतवार कामयाबी माणींदा ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी वज़ीर आज़म थींदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची